अस्सलाम वालेकुम। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं जेका किस्त अचण वारी आहे। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त प्लैनिंग जे हिसाब सां रबन उते पहुतो। पोइ किस्त मां तव्हांखे ॿुधायो त हाकिम ख़ान खे कन्विंस करे वेंदो रईस गफ़ार ख़ान। हाणे नेक्स्ट एपिसोड में ॾिसंदो जेको रबन हिन खे ब्लैकमेल कयो आहे इन जे करे ओठो ऐं कमाल ख़ान पंहिंजो होश हवास खोए वेंदा, लेकिन हू जेको आहे फायरिंग कंदा ऐं पंहिंजा जेका गार्ड आहिनि यानी हाकिम ख़ान जा जेका माण्हू आहिनि हिकु अधु उन्हनि खे ज़ख़्मी करे उतां निकिरी वेंदा ऐं रबन इन शइ में कामयाबु थी वेंदो। रबन हिन खे वाट ॾेई छॾींदो भॼण जी। ऐं जॾहिं हाकिम ख़ान मोटी ईंदो उहो इहो हालत ॾिसंदो हिते उनखे पक थी वेंदी त हीअ वाक़ई चोरनि इन्हनि मुंहिंजे माण्हुनि खे मारियो आहे। कमाल ख़ान ओठे रईस गफ़ार ख़ान सही ॻाल्हि कई हुई। अगरि इहे सचा हुजनि हा त इहे भॼनि हा ऐं फायरिंग हथियार मतिलबु कुझु बि न करनि हा, मुंहिंजा माण्हू ज़ख़्मी न करनि हा। अहिड़े हिसाब सां रबन ऐं रईस गफ़ार ख़ान इहे सचा थी वेंदा आहिनि। रईस हाकिम ख़ान इन्हनि जो साथ ॾियण जो ऐलान कंदो आहे। पंहिंजा माण्हू ओठे ऐं कमाल ख़ान जे पोयां लॻाए छॾींदो आहे। हिते मुहिब खे बि पक थी वेंदी आहे त वल्लू खे ओठे गोहर वारनि इन्हनि मारियो आहे। अहिड़े हिसाब सां कमाल ख़ान खे परेशानी थींदी, छा असां ग़लती त न कई आहे भॼण में। ऐं ओठो बि सोचींदो मतां असां ग़लती बि कई आहे, हाकिम ख़ान जो इंतज़ारु न कयोसीं, भॼी आयासीं। का इहा प्लैनिंग इहा का चाल त न आहे, असां जेको सोचूं पिया उहो न थियो, हीउ उल्टो कमु कीअं थी वियो। अहिड़े हिसाब सां दोस्तों हिननि जा हाणे ठिकाणो मटिजी वियो हाकिम ख़ान खां। हाणे हिननि जा ॿ दुश्मन जे पोयूं हूंदा, कमाल ख़ान जे पोयूं ओठे जे पोयूं, छो त रईस गफ़ार ख़ान जा माण्हू बि रबन ख़ासि करे इन्हनि जे पोयां लॻंदो। हाणे ओठे जे पेरनि जे हेठां ज़मीन निकिरी वेंदी, ॾिसिजो तव्हां अनकरीब दोस्तों। ऐं हाणे ड्रामो अञा मज़ो कंदो ऐं दिलचस्प सीन अॻिते अचण वारा आहिनि। छाजे करे त हाकिम ख़ान कमु विञायूं वेठो सॼो, उहो हिकु पासे थी वियो। हाणे ओठे ऐं कमाल ख़ान जे लाइ नयूं नयूं मुसीबतूं पैदा थींदियूं। वीडियो पुॻो दोस्तों पंहिंजी पुॼाणी ते। अगरि तव्हां एसि ताईं ॾिठो आहे त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। ख़ुदा हाफ़िज़।